मुल्क में वधंदड़ महांगाई के हवाले से मुस्लिम लीग नून ज़िले शहीद बेनज़ीराबाद पारां बि नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान मुस्लिम लीग ज़िले नवाब शाह जी तरफ़ां महंगाई के खिलाफ़ एहतजाज कयो आहे। जेकी महंगाई थी रही है पाकिस्तान में, पेट्रोल की क़ीमतूं, लाइट जूं क़ीमतूं, गैस जूं क़ीमतूं, बेरोज़गारी, बदअमनी जेकी वधी वई आहे, उन जे करे ही रैली कढी वई आहे। ॾींहों ॾींहुं जेका असां महांगाई उरूज ते आहे, हिननि कूड़ा वाइदा माण्हुनि सां कया त असीं तव्हांखे 1 करोड़ जेको है सो नौकरियूं ॾींदासीं, 50 लाख घर ॾींदासीं, उहे केॾांहुं विया? इंतहाई निकम्मी हुकूमत जेका असां ते मुसलत कई वई आहे, अवाम जी ज़िंदगी अजीरन थी वई आहे। इंशाअल्लाह असां रोडनि ते निकिता आहियूं, भरपूर अवाम जो साथ आहे। जी नाज़रीन, ही पाकिस्तान मुस्लिम लीग ने शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न तरफ़ां सैयद जीएम शाह ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी। जो चवणु आहे त महांगाई जे करे अवाम परेशान आहिनि। मुतालबो कयो आहे त हिन नाल हुकूमत खे फौरी तौर ते ख़तमु करे मुल्क में आज़ाद ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कराई वञे। कैमरामैन रफ़ाकत ताराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ास के लिए सिंध टीवी न्यूज़।